मरी में बर्फानी तूफान सियाहान ते कयामत कड़की पई 22 जना फोत तूफान सबब गाड़ी में फातल सियाहान के रात गाड़ी में गुजारनी पई थद लगड़ सबब औरतुं नई ॿारनि समेत 22 जना फोत थी विया फौतिन में इस्लामाबाद पुलिस के ASI ऐं संदसि 7 घर भातिन भी शामिल पंजाब हुकूमत मरी के आफत सटियल करार ॾेई छॾियो एमरजेंसी लागू वज़ीर आज़म पारां साणे जी जांच जो हुकुम 3 रुकनी कमेटी क़ाइम वाक़े वारे हंधि पाक फौज रेंजर्स ऐं FC जो इमदादी कार्रवाई जारी पाक फौज पारां रिलीफ कैंपूं क़ाइम मरी में 3 ॾींहनि अंदर 1 लख गाड़ियों दाख़िल थियूं हुकूमत अवाम की खुशहाली जो क्रेडिट त खयो पर 21 जना फोत थिया तो हुकूमत जिम्मेवार अवाम के ही करार ॾेई छॾियो वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त माण्हू मौसम जो अंदाज़ो करण खां सवाइ मरी पहुची विया ज़िले इंतज़ामिया अहिड़ी सूरत हाल लाइ तयार न हुई अहिड़नि वाक़िअनि जी रोकथाम लाइ सख़्त क़ाइदा ऐं ज़ाब्ता ठाहिया वेंदा मरी सानियो अण ॼाणाई या नाअहली मौसमियात खाते के अलर्ट बावजूद इंतजामिया माठ रही 6 ऐं 7 जनवरी ते शदीद बर्फबारी जो अलर्ट 5 जनवरी ते जारी थियो अलर्ट में सियाहन के मोहतात रहन की हिदायत भी शामिल हुई पर उन बावजूद मरी में सियाहन के वॾे अंग की आमद ते के भी कदम न खया विया मरी जा 90 सैकड़ों रस्ता क्लियर करार पंजाब पुलिस के तर्जमान जो चवण है तो गाड़ियों में फाथल मानू के गाड़ियों में कभी महफूज हंधन ॾांहुं मुंतकिल किया वियो है शहरिन के खाधो दवाऊं ऐं गरम कपड़ा फराहम किया पिया वञनि हाणे रुगो सियाहन जो खाली गाड़ियों फाथल आहिनि जन के कढियो पियो वञे जेकॾहिं KPK का माण्हू के काल मरी वञण खां रोकियो वञे हा त सानियो न थिए हा वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त मरी वींदड़ समूरा रस्ता बंदि कया विया आहिनि रुगो कंबल दवाऊं ऐं खाधे पीते जो सामान खणी वींदड़ खे ॾिनो पियो वञे बंदि वींदड़नि लाइ बि रस्ता बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे 48 कलाकनि खां बि घटि वक़्त में लखे माण्हू मरी विया गाॾियुनि जे पीउ ऐं बर्फबारी सबब इंसानी जानियूं ज़ाया थियूं वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त मुख़ालिफ़ धुर साने ते बि सियासत करे रही आहे शाहिद खाकान पंहिंजे तक जे अवाम जी मदद करण बदिरां पिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहे खेसि पंहिंजे तक जे अवाम जी मदद करणु घुर्जे ग़लति हलफ़नामे ते ईंदड़ हफ़्ते शहबाज शरीफ़ ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वेंदो हू वज़ीर आज़म बदिरां पंहिंजी सीट जी ॻणती करे हिन भेरे MLA न थी सघंदो PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मरी साने में इंसानी जानिन के नुकसान ते दुख जो इज़हार इंतजामिया के मुतासरन की फौरी मदद हंगामी कदम खणण की अपील चवे थो अफ़सोस जोगे वाक़े ते समूरो मुल्क सोगवार आहे बेहतर हो तो सियाहन के मरी की संगीन सूरत हाल का आगाह कयो वञे हा अपोजिशन लीडर शहबाज शरीफ मरी साने ते हुकूमत ते मछरजी पियो शहरिन की मौत के इंतजामी नाअहली ऐं मुजरिमानी गफ़लत करार ॾेई छॾाई चवे थो जेकॾहिं एतिरे वॾे तादाद में सियाह मरी अची रहिया हुआ त पोइ हुकूमत के ख़बर छो न पई इंतजामिया किथे सुतल हुई अॻुवाट इंतजाम छो न कया विया मुतासरन के महफूज हंधनि ॾांहुं मुंतकिल करण जूं कोशिशूं छो न कयूं वयूं हुकूमत 1000 गाॾियुनि के संभालण जी सलाहियत बि नथी रखे त उन खे इक़्तिदार में रहण जो को हक़ नाहे थोरो बि एहसास अथो अलाह खां भउ नथो
थे मरी साने ते नून लीग जी नायब सदर मरियम नवाज जो वजीर आजम का सवाल चवे थी हुकूमतन जो कम रुगो सियाह गणन न पर उन्हनि लाइ अॻुवाट इंतजाम ऐं हिफ़ाज़ती उपाउ वठण बि आहे। शहबाज शरीफ जे बूटनि ऐं ख़िदमतनि ते ठठोल कंदड़ पंहिंजे महल में वेही पंहिंजे जवान वारी हुकूमत के बचाइण जी कोशिश करे रहियो आहे। सियाहन जी मौत बर्फबारी न पर हुकूमती लापरवाही सबब थी आहे। ये हुकूमत आहे या अवाम जी कातिल पीडीएम सरबराह मौलाना फजलुर रहमान चयो आहे त मरी में सियाहन जूं फौतगियूं ॾाढीदड़ सानियो आहे। अॻुवाट वार्निंग खां सवाइ सियाहन खे दाख़िला जी इजाज़त ॾिनी वई। मथावरी बर्फबारी में फाथल माण्हुनि खे रेस्क्यू करण ऐं खोराक तोड़े दवाऊं पहुचाइण बदिरां बेयारो मददगार छॾियो वियो। मरी जे अवाम खे गुज़ारिश आहे त पंहिंजी भेनरनि भाइरनि जी मदद कनि। पीरगोट भरसा पुराने तकरारता झेड़ो चैन जड़न जूं जिंदगियूं विड़काए वियो। किंगरी जे कचे वारे इलाइक़े में खरोस बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान 4 ॼणा मारिजी विया। इतला बावजूद पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। धुरियूं मोर्चा बंद वधीक जानी नुक़सान जो ख़दशो इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल। रिश्तनि तां वेसा खजी वियो। केटी बंदर में चाचे हथां 2 भाइटा क़तल। ॻोठ जुम्मू लालाणी में जवाबदार मामू लालाणी घरू तकरार तां बंदूक जा फायर करे पंहिंजे 2 भाइटनि गुल हसन ऐं अकबर लालाणी खे क़तल करे छॾियो। 2 मक़तूल पाण में सगा भाइर हुआ। सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस गुलजार अहमद थर पोर्टल एंग्रो कोल माइनिंग कंपनी ऐं पावर प्लांट समेत मुख़्तलिफ़ माॻनि जो दौरो। मिठी बार के खिताब दौरान वकील वसंत थरी सां मुखातिब थींदे चयाई त सुप्रीम कोर्ट में पटिशन दाख़िल करायो त थर वासिल के कहिड़ा मसइला आहिनि। थर वासिल लाइ जेको करे सघियसि सो कंदुसि। पाकिस्तान में केतिरा ई इलाइक़ा घुमी ॾिठा अथमि पर थर में दिलि लॻी वेंदी आहे। सीता रोड में संगावती तकरार जो सबब बणियल MBBS जी शागिर्दानी डॉक्टर असमत जमील जो गोली लॻल लाश हथ। नारी जे वालिद जी फरियाद ते जवाबदार शमन सोलंकी ऐं संदसि पुट फैज़ सोलंकी ख़िलाफ़ केस दाख़िल। FIR जे मतन में चयो वियो आहे त दुकानदार शमन सोलंकी असमत खे ब्लैकमेल करे अकाउंट ज़रिए पैसा वठंदो हो। जवाबदार जाली निकाहनामो ठाराए खेसि ज़ाल करे ब्लैकमेल पिणु कंदो रहियो। आदिलपुर में रोलू कुत्तनि नींगर खे ॾाढे विधो। 8 वरे जो शहबाज शाह वञी रहियो हो त कुत्तनि मथसि हमलो करे रतो रत करे छॾियो। ज़ख़्मी नींगर गड़की जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। उस्मान शाहरी में न्यू शाह इनायत अदबी कॉन्फ्रेंस शुरू। सूबाई वजीर सैयद सरदार शाह ऐं सूबाई वजीर सैयद ज़िया अब्बास शाह रिज़वी इफ्तिताह कयो। सूबाई वजीर सरदार शाह चयो आहे त भिटाई खे वध खां वधि बेवन शाह इनायत मुतासिर कयो। शाह इनायत रिज़वी सिंध शाइरी सिंधी ॿोली ऐं सिंधी क़ौम जो मोहसिन हो पर शाह इनायत ते जेतिरो कमु थियणो हो सो नाहे थी सघियो।